सिंध में बोर्ड की तबाही खां पोइ मुतासिरनि खे को बि रिलीफ नाहे मिलियो। मुख़्तलिफ़ शहरनि सां वास्तो रखंदड़ जजिस पंहिंजूं रिपोर्ट सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में जमा कराए छॾियूं। सिविल जुडिशियल मजिस्ट्रेट नंबर 1 दादू, सिविल जज जोही, सिविल जज मेहर, सेशन जज गैनशाह रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में जमा कराई। सिविल जुडिशियल मजिस्ट्रेट नंबर 2 सांगड़, सिविल फैमिली मजिस्ट्रेट टंडो आदम, सिविल जज शहदादपुर ऐं सिविल जज खिपरो समेत ॿियनि जजिस पिणु पंहिंजी रिपोर्ट पेश करे छॾी। रिपोर्ट्स में ॼाणायो वियो आहे त ज़िले तोड़े तालुक़नि में ॿोॾि मुतासिरनि खे को बि रिलीफ फ़राहम नाहे थी सघियो। समूरी सिंध में ॿोॾि खां पोइ इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी चुको आहे। लखें एकड़ ज़मीन अञा ताईं पाणीअ में ॿुॾल आहे। घर ढहण सबबि माण्हू सख़्त तकलीफ़ में आहिनि। पोखियल फसल तबाह थी विया आहिनि। सिंध हुकूमत संदन का बि सार नाहे लधी। कानून आइन के मुताबिक अभी 11 महीने दूर हैं। वो हमारी सिटिंग गवर्नमेंट की सवाबदीद होती है कि जब भी वो इलेक्शन कराना चाहे। हमारा कोई इरादा नहीं है कि हम इलेक्शन में जाएं जब तक ये मईशत ठीक नहीं होती। 11 महीने डट के काम करेंगे, जब मदद होगी तो इलेक्शन होंगे इंशाल्लाह। इमरान खान से कानून के मुताबिक उनसे हिसाब मांगा जा रहा है और वो भाग रहे हैं सर्टिफाइड चोर के पीछे। अगर उनके हवारी में जाना है तो उनकी मर्जी है, लेकिन कानून अपना रास्ता इख्तियार करेगा। हम जो फेडरेशन है, जो पाकिस्तान की वादत की और यकजहती की निशानी है, कतन उसको किसी सर्टिफाइड चोर और डकैत को हम वहां पर घुसने नहीं देंगे। मैं नवाज शरीफ साहब इंशाल्लाह आएंगे और अल्लाह से जरूर आएंगे तो मैं एयरपोर्ट जाऊंगा, उनको ले लेंगे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं इमरान खान सां बैकडोर राब्तनि खे रद्द कंदे चयो आहे त जमहूरियत खे को बि ख़तरो नाहे। ईंदड़ 11 महीननि ताईं ॼमी हुकूमत कंदासीं। सर्टिफाइड चोर खे इस्लामाबाद में दाख़िल थियण न ॾिनो वेंदो। मुल्क ख़ातिर सभिनी सां ॻाल्हियुनि लाइ तयार आहियूं। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म चयो त इमरान खान जूं ॻाल्हियूं जमहूरी ऐं सोच फाशिस्ट वारी आहे। ही क़ौम खे विरहाइण जी कोशिश करे रहियो आहे। नवाज शरीफ वापसि आयो त संदसि आजियां लाइ एयरपोर्ट वेंदुसि। न सिर्फ आपने पाकिस्तान की इज्जत को खराब किया, उसमें कोई कसर नहीं छोड़ी। यानी वो तोहफे निकाल कर एक तो दुबई में भेज दिया और कहते हैं, मुझे इसका कतईयत के साथ इल्म नहीं है, कहते हैं कि जिस दुकान के पास या जिसके पास वो घड़ी बेची जो 14-15 करोड़ रुपए की थी, वो उसी ने वो जो रेयर जो होते हैं मॉडल्स बनाए जाते हैं, जिनसे मिला तो उनको फोन कर दी, जनाब ये घड़ी आई अपना ये चोरी तो नहीं होगी। तो उनका अच्छा, उनका पर ये हमें वापस इधर ही भेज दो। मुझे मिली है, मैं वहां पर वो आज आप बालकोनी से गुजरे हैं वज़ीर आज़म हाउस के, तो अल्हम्दुलिल्लाह आपको अपने नजर आएगी, आपका दिल भी चाहेगा, लेकिन आप पहुंच नहीं सकते। अरब शहजादनि दुबई जे जंहिं दुकान तां इमरान खान लाइ घड़ी तयार कराई, न्यासी साॻे दुकान ते उहा घड़ी 15 करोड़ रुपयनि में विकिरो करे छॾी। दुकानदारनि शहजादनि खे आगाह कयो त तव्हांजी घड़ी चोरी त नाहे थी। वज़ीर आज़म जा PTI सरबराह ते तनक़ीदी वार। शहबाज शरीफ चयो त इमरान खान जे हरकतुनि सां मुल्क जी तौहीन थी आहे। PTI सरबराह इमरान खान पारां ख़मीस या जुमे ॾिहाड़े लॉन्ग मार्च जी तारीख़ ॾियण जो ऐलान। इमरान खान चयो आहे त बैकडोर चैनल ज़रिए सदाईं ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि, पर ॻाल्हियुनि जो को नतीजो निकिरंदे नज़र नथो अचे। नई वरी चूंडुनि जी का उमेद आहे। ईंदड़ हफ़्ते लॉन्ग मार्च जे ऐलान कंदसि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इमरान खान चयो त लॉन्ग मार्च पुरअमन हूंदो। छा ही मूंखे गिरफ़्तार कंदा त लॉन्ग मार्च न थींदो? छा ही चाहिनि था त पाकिस्तान श्रीलंका बणिजी वञे?
इलेक्शन कमीशन जे फैसले खां पोइ इस्लामाबाद में भञ-डाह करण ते पीटीआई सरबराह इमरान खान ऐं असद उमर समेत 100 खां वधीक अॻवाननि ऐं कारकुननि ते केस दाख़िल। संगजानी थाणे ते दाख़िल केस में दहशतगर्दी समेत 10 कलम शामिल। एफआईआर जे मतन मूजिब कारकुननि पुलिस ते पथराव कयो ऐं क़यादत जे चवण ते श्रीनगर हाईवे खे ब्लॉक कयो। पीटीआई चेयरमैन इमरान खान इलेक्शन कमीशन जी नाअहलीअ वारे फैसले खे इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। फैसलो कलअदम करार ॾियण जी इस्तदा। दरख़्वास्त ते अॼु ॿुधणी करण वारे इमरान खान जी इस्तदा रद्द। पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्त ते ॿुधणी सूमर ॾींहुं थींदी। वफ़ाक़ी सरकार पीटीआई सां बैकडोर ॻाल्हियुनि ऐं मार्च या अप्रैल में आम चूंडुनि वारी ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। दिफ़ा वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त बैकडोर राब्तनि वारियूं ॻाल्हियूं प्रोपेगंडा आहिनि। आम चूंडूं वक़्त ते थींदियूं। पंजाब में पीटीआई जी हुकूमत घणो वक़्तु हली न सघंदी। सियालकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़्वाजा आसिफ चयो त अञा त फॉरेन फंडिंग केस जे हवाले सां बि हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। माण्हू रेड लाइन नाहिनि हूंदा, इदारा रेड लाइन हूंदा आहिनि। शख्स जो अपने जलसों में मुखालफिन पे हमेशा चोर और डाकू के इल्जामात लगाता था, करप्शन और करप्ट प्रैक्टिसेस की वजह से इमरान खान को कल इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने नाअहल करार दिया। ये वो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान है जिसके सरबराह को इमरान खान ने खुद मुकर्रर किया। तमाम मेंबरान ने एक आवाज बनकर मेरिट पे एक ही राय दी कि इमरान खान सादिक और अमीन नहीं रहे। पीटीआई के साबिक सरबराह इमरान खान ना ही उस पार्टी के अब रुकन रहे हैं, ना ही उस पार्टी के सरबराह रहे हैं। ये साबिक एमएनए साहब अब नाअहल हो चुके हैं। अब सवाल ये जरूर पैदा होता है, इसके साथ अब मजीद ट्रीटमेंट उसी तरीके से होगी जैसे बाकी लोगों के साथ की जाती है इस मुल्क में, या इमरान खान के साथ आज भी लाडले वाली ट्रीटमेंट होगी। पूरे पाकिस्तान में इन्होंने जो भी मुजाहरे किए, किसी भी मुजाहरे में 300-400 से ज्यादा या 200 से ज्यादा आदमी आपको नजर नहीं आएंगे। सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त ॿियनि खे चोर चवंदड़ वॾो चोर पाण साबित थियो। अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार इमरान खान खे ईमानदारीअ जो कूड़ो सर्टिफिकेट ॾिनो। इलेक्शन कमीशन जे फैसले सां सादिक ऐं अमीन हुजण जी दावा बि मिटीअ में मिली वई। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमून चयो त इमरान खान हाणे असेंबली मेंबर्स या पीटीआई सरबराह नाहे रहियो। गुज़िरियल ॾींहुं मुज़ाहिरनि में 200 खां 300 माण्हू हुआ। पाकिस्तान जो ग्रे लिस्ट मां निकिरण बिलावल भुट्टो जी मेहनत जो नतीजो आहे। मुल्क में जमहूरियत ऐं आइन ते पहिरियों हमिलो हिकु ब्यूरोक्रेट गुलाम मोहम्मद कयो। मुल्क खे अदलिया ऐं एग्ज़ीक्यूटिव जी ज़रूरत आहे। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस काज़ी फाइज़ी सां जो लाहौर में आसमा जहांगीर कॉन्फ्रेंस खे ख़िताब। जस्टिस फाइज़ी सां चयो त शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो जो केस कंहिं फ़ौजी अदालत में न हलियो हो। भुट्टो खे सज़ा सिविल कोर्ट ॾिनी हुई। पाकिस्तान मां जमहूरियत खे कढणु मुल्क दुश्मनी हूंदी। मुल्क खे चूंडियल क़यादत जी ज़रूरत आहे। सभिनी खे आइन जो एहतराम करणु घुर्जे।
नासिम चोखियो कतल केस में मक़तूल जे वारसन जवाबदार धुर सां कयल सलाहनामो अदालत में जमा कराए छॾियो। सेशन कोर्ट में मक़तूल जे भाउ अफजल चोखियो ऐं घरवारी शीरीन चोखियो पारां जमा करायल सलाहनामे में चयो वियो आहे त जाम अवेज़ दोदो सुमार सलीम समेत 6 जवाबदारनि खे माफ़ करे छॾियो आहे। जवाबदार हैदर अली मेहर ऐं न्याज़ सालार खे माफ़ नाहे कयो। उन्हनि ख़िलाफ़ केस अॻिते हलायो वञे। अदालत केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। नाज़िम जोखियो जी अमर जमियत ख़ातून 28 अक्टूबर ते बयान अदालत में जमा कराईंदी। सिंध में बोधबाद बीमारियुनि सबब वधीक 5 ॼणा फोत। मेहड़, कंबर, मीरपुर बुरो, टंगवाणी, बख्शापुर में मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे 5 ॼणा फोत थिया। केतिरा बीमारियुनि में वरतल। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में पैरामेडिक्स जो रिस्क अलाउंस के ख़ात्मे ख़िलाफ़ एहतजाज जारी। ओपीडीज़ के बाइकॉट सबब मरीज़ दरबदर। मरीज़नि जे वारसनि हुकूमत खां ओपीडीज़ खोलाइण जो मुतालबो करे छॾियो। ऑपरेशन सॼी जगह जो कयो था हुन में वरी कल्ह कयो था हुन जो कल्ह राति कयो था मान हलण माज़ूर आहे सभु मां रांझो आहे कुंडी ते वेठो आहियां। असां रोड़ी को आया हूँ मुंहिंजे नाने जी जंग बची पई सॼी ऑपरेशन खां खणी आयासीं राड बाड पवंदी डॉक्टरनि जो असां ऑपरेशन खां वियासीं त ऑपरेशन कराए मोटी आयासीं त ऑपरेशन उन पागल जंग जो न कयूं जेकी सही जंग हुई न उन जो ऑपरेशन करे उन में राड विझूं सही जंग। सखत निजी अस्पताल रिवर सिटी हॉस्पिटल में अनोखो ऑपरेशन। सादी जंग बदिरां ख़ाबी जंग जो ऑपरेशन करे छॾियो। मरीज़ जे होश अचण ते दाहण बाद डॉक्टर्स वरी संदसि सादी जंग जो बि ऑपरेशन करे छॾियो। मरीज़ जे वारसनि जो एहतजाज। अस्पताल इंतज़ामिया ऐं डॉक्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। ठुल में मामे जो 5 वरियनि जी भाणेजी ते कारहें जो इल्ज़ाम। ॻोठ चौक लाशारी में आरिफ बंगलाणी नाले शख़्स 5 सालनि जी भाणेजी ते वॾेरे सां कारहें जो इल्ज़ाम मढ़ियो। बाड़ी जे पीउ हज़ार ख़ान बंगलाणी इल्ज़ाम खे रद्द कंदे आरिफ बंगलाणी ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। खैरपुर में पुलिस की कार्रवाई। कोट जी मां अगवा थियल नीकरी बाज़ियाब। पुलिस मूजिब कार्रवाई दौरान 3 वरियनि जी सलमा बुर्दी खे बाज़ियाब कराए खेसि वारसनि हवाले कयो वियो।
नींगरी खे गुज़िरियल ॾींहुं जवाबदार मुन्नू फ़कीर गोलो ऐं संदसि ज़ाल अगवा कयो हो। T20 वर्ल्ड कप जे पहिरें मैच में न्यूज़ीलैंड दिफ़ाई चैंपियन ऑस्ट्रेलिया खे धूड़ करे छॾियो। 89 रन्स तां इबरतनाक शिकस्त। किवीज़ टीम पारां बैटिंग कंदे 8 विकेट जे नुक़सान ते 200 रन्स ठाहियो। डेविन कॉवी 96 ऐं फन एलन 42 रन्स जी शानदार इनिंग खेॾी। कैंगरूज़ टीम 17 ओवर्स में 111 रन्स ते ढेर थी वई। ग्रुप ए जी ॿी मैच में अफगानिस्तान पारां ॾिनल हदफ़ हासिल करण लाइ इंग्लैंड जी बैटिंग जारी। इवेंट जो सभ खां वॾो दंगल सुभाणे पाकिस्तान ऐं भारत जी टीमुनि विच में थींदो।